हिकु चवंदा आहिनि त बैतुल्ला ऐं ॿियो चवंदा आहिनि त शहरुल्ला, यानी कि अल्लाह जो महीनो रमज़ानुल मुबारक खे चयो वञे थो। छा चवंदो पहिरीं त रमज़ानुल मुबारक जे महीने लाइ? जी, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन, अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, व हुवा शहरु रमज़ान अल्लज़ी अंज़लत फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। परवरदिगार आलम हिन अज़ीम माह मुबारक रमज़ान में तमाम बरकतूं, तमाम फ़ज़ीलतूं अल्लाह हिन महीने में रखियूं आहिनि। जी, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त माह मुबारक रमज़ान जेको आहे उहो अल्लाह जो महीनो आहे, ऐं माह रजब जेको आहे उहो मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो महीनो आहे, ऐं शोबानुल मुअज़्ज़म जेको आहे जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो आहे। सुभान अल्लाह। आया सवाल पैदा थिए थो त माह रजबुल मुरज्जब मौला अमीर अल मोमिनीन जो महीनो इन करे आहे जो उन में मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत आहे, मौला जी उन में आमद थी आहे, मौला जो उन में ज़ुहूर थियो आहे, मौला जी विलादत थी आहे, इन करे उनखे मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो महीनो चयो वेंदो आहे। जी, शाबानुल मुअज़्ज़म में न रसूल ख़ुदा जी विलादत आहे, न रसूल ख़ुदा जी शहादत आहे, न का बि मुनासिबत आहे। शोबानुल मुअज़्ज़म खे रसूलुल्लाह जो महीनो छो चयो वेंदो आहे? जी, फरमाइनि था इन करे चयो वेंदो आहे त उन महीने में रसूल ख़ुदा जे तमामु नवासनि जी विलादत आहे। मौला इमाम हुसैन जी विलादत शोबान में, मौला हज़रत अब्बास अलमदार जी विलादत शोबान में, उन खां अलावा जेके बि अहल बैत अलैहिमुस्सलाम आहिनि उन जी विलादत शोबान में, इन करे इन महीने खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो चयो वेंदो आहे। लेकिन माह मुबारक रमज़ान ई उहो महीनो आहे जंहिंमें परवरदिगार आलम क़ुरान मजीद खे नाज़िल कयो। बेशक। सवाल इहो आहे त हिन महीने में क़ुरान मजीद खे इन करे नाज़िल कयो वियो जो हिन महीने में क़ुरान मजीद जे पढ़ण जो डबल सवाब आहे। सुभान रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इंसान ॿियनि महीननि में, यानी माह मुबारक रमज़ान खां अलावा जेके महीना आहिनि उन्हनि महीननि में अगरि हिकु आयत पढ़े त उन्हनि जो सवाबु हिकु ई आयत जो सवाबु आहे। लेकिन माह मुबारक रमज़ान ही उहो महीनो आहे जंहिंमें इंसान हिकु आयत पढ़ंदो, अल्लाह उनखे 70 आयतुनि जो सवाबु अता कंदो। सुभान अल्लाह। यानी हिन माह मुबारक रमज़ान जूं एतिरियूं फ़ज़ीलतूं आहिनि। अगरि इंसान क़ुरान पढ़ंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार आराम कंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार क़ुरान पढ़ंदो त बि सवाबु आहे, अगरि रोज़ेदार का अल्लाह जी फ़ज़ीलत खे बयानु कंदो त बि सवाबु आहे। छो जो हीउ महीनो ॿिए कंहिंजो न बल्कि परवरदिगार आलम जो महीनो आहे। हिन महीने में तमामु सिफ़तूं, तमामु बरकतूं, तमामु रहमतूं अल्लाह हिन महीने में रखियूं आहिनि। सुभान अल्लाह। इन जे करे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेतिरो बि इंसान अगरि गुनाहगार आहे, जेतिरो बि इंसान ख़तागार आहे, हिन महीने में अचे, हिन महीने में तौबा ताइब थिए, मग़फ़िरत तलब करे, परवरदिगार आलम हिन महीने जे सदके उन इंसान जा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। बहितरीन।